सां गॾु मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सां गॾु एजाज़ अहमद शेख जी हिदायतुनि ते ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। एसएचओ संजोरो मोहम्मद अली ज़रदारी पंहिंजे मातहत अमले सां गॾिजी हिकु वॾी कामयाब कार्रवाई कंदे मंशात फरोश वसीम लिगारी जी देसी शराब जी ठाहिण वारी भट्टी ते छापो हणी 130 लीटर तैयार थियल शराब हथ करे वरितो, जॾहिं त अण तैयार थियल शराब खे मौक़े ते ई ज़ाया कयो वियो ऐं भट्टीअ खे ड्राहे पटकियो वियो। एसएचओ टंडो आदम शब्बीर दिलवानी मंशात फरोश अंबियू भील खे गिरफ़्तार करे 50 ग्राम हीरोइन हथ कई वई। उन खां अलावा ॿियनि कार्रवाइनि में मंशात फरोश वकार अली शोरो ऐं अकरम फ़हीम खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां पाबंदी पयल गुटके जूं 330 पुड़ियूं हथ कयूं वयूं। समूरनि मंशात फरोशनि ख़िलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे। एसएचओ शहदादपुर न्याज़ हुसैन कलोड़ो मोटरसाइकिल चोर हयात रिंद खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती आहे।